अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम डेडलाइन सां गॾु आऊं ऐं हमाजो मेज़बान एजाज़ छॾणु अॼु असीं मौजूदु आहियूं रोड़ी शहर में। आऊं वक़्तु ॿुधाईंदो हलां त मौजूदा हुकूमत जे ग़लति पॉलिसियुनि करे हितां जो आवाम जेको आहे उहो सरापा एहतिजाज आहे। सरापा एहतिजाज इन लाइ त महांगाई तमामु घणी वधी वई आहे। हितां जी आवाम जेका आहे उहा महांगाई जी चक्की में पिसजे थी पई। फ्रूट वारा हुजनि, होटलनि वारा हुजनि, रेड़नि वारा हुजनि या मुख़्तलिफ़ जेको आहे नंढो कारोबार कंदड़ माण्हू हुजनि या दुकानदार हुजनि, उन्हनि जा कारोबार जेके आहिनि उहे ठप थींदा नज़र था अचनि। उहे इन लाइ त उहे माण्हू तमामु घणा परेशान आहिनि। मौजूदा हुकूमत जे ग़लति पॉलिसियुनि करे आवाम जेको आहे उहो सूरनि में नज़र थो अचे। हुतां जे आवाम सां असीं ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। आवाम जेका आहे उहा हमेशह महांगाई जो रोईंदी नज़र थी अचे। हितां जी आवाम जो चवणु आहे त मौजूदा हुकूमत जेको आहे तमामु घणी महांगाई करे छॾी आहे, जंहिंजे करे उन्हनि जो जीअण जेको आहे उहो जंजाल थी चुको आहे। हिते असां मौजूदु जेके माण्हू आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं, शहरनि सां ॻाल्हाईंदासीं, दुकानदारनि सां ॻाल्हाईंदासीं ऐं पढ़ियल लिखियल नौजवान माण्हू जेके आहिनि उहे बि रेड़ियूं हलाईंदे नज़र अचनि था। छो त जेको आहे उन्हनि जो हिकु घर में जेकॾहिं 8 माण्हू आहिनि त उहे 8 माण्हू जेसीं ताईं नथा कमाइनि त उन्हनि जे घर जी चुल्हि जेका आहे उहा नथी ॿरे। हिते जेको आहे तमामु घणे परेशानीअ जो आलम आहे, सिर्फ़ु इन लाइ त महांगाई तमामु घणी थी वई आहे। हर आए ॾींहुं तेल, गैस ऐं जेको आहे मुख़्तलिफ़ जेको आहे खाधे पीते जी शयुनि जे अघनि में जेको आहे वाध थिए थी, जंहिं करे हितां जो आवाम जेको आहे उहो महांगाई जी चक्की में पिसजे थो पियो। असीं अॻिते हलंदासीं, मालूम कंदासीं त हितां जी आवाम जो चवणु छा आहे। हिते जेका आहे हिकु अम्मा मौजूदु आहे असां सां, उन सां असीं ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। अम्मा इहो ॿुधाए त महांगाई केतिरी आहे। अॻे घणा वेला घर में मानी पचंदी, हाणे घणा वेला मानी पचे थी। हाणे मां जेके मिलंदी आहे पेंशन भाऊ मुड़ुसु गुज़ारियो आहे म्युनिसिपालिटीअ में, उहो पेंशन मां गुज़ारो नथो थिए। राति खाऊं था, ॾींहं जी घटि पकोड़ा वठी खाऊं था, पूरत सफ़ा न आहे। महांग चोट चढ़ी वई आहे। बिजलीअ जो बिल, गैस जो बिल महांगो थो अचे, कटे था वञनि। थोरी म्युनिसिपालिटीअ में बि हुयो, मुंहिंजो मीटर बि कटियो पियो थी। हाणे पकोड़ा वठी खाऊं था भाऊ, छह भाती ऐं पेंशन सफ़ा पूरत न आहे। घणी पेंशन मिलंदी आहे? 9,800। 9,800 हा, नथो थिए। ॾींहं खाऊं था, राति जी गणती। नंढड़ो पुटु आहे, 4 न्याणियूं आहिनि, पूरत किथे आहे भाऊ। पिनऊं खाऊं था, बसि पूरत ई न आहे। पकोड़ा आहिनि। नाज़रीन, ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त अम्मा असां सां मौजूदु आहे। उहा बि रोइणो जेका रोए थी उहा रोए थी महांगाई जो। त 6 घर जा भाती आहिनि, 20 रुपए जा ई पकोड़ा वरिता आहिनि, जंहिंसां हू वञी करे जेको आहे अॼोको वेलो जेको आहे उहो गुज़ारींदी। सिर्फ़ु इन लाइ त 20 रुपए जे पकोड़नि मां उनजो गुज़ारो थींदो। हिन अम्मा जो चवणु आहे त पेंशन ते गुज़ारो आहे। 9,800 रुपया महीने जा मिलंदा आहिनि। भाती जेके आहिनि उहे 6 खाइण वारा आहिनि, पर गुज़ारो जेको आहे उहो तमामु घणो ॾुखियो आहे। जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं रोड़ी शहर में अञा ताईं, पर हिते जेके आहिनि माण्हू महांगाई जो रोइणो रोईंदे जेको आहे नज़र था अचनि। असीं हिते चाचो मौजूदु आहे, उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। रोज़ मज़ूरी वारा मरी विया, गवर्नमेंट मुलाज़िमनि सुखिया आहिनि, असां ग़रीब रोज़ मज़ूरी वारा मरी विया। 55 रुपए किलो अटो लॻो पियो आहे, गिहु जेको आहे 200 रुपया किलो लॻो पियो आहे, हर दाल जेकी आहे 200 रुपया किलो लॻी पिया। असां ग़रीब काॾे वञूं? छा था सम्झो त अॻ में जेके हुकूमतूं हुयूं उन्हनि महांगाई कई आहे, हिन हुकूमत में घणी महांगाई थी आहे। साईं ज़रदारीअ जो दौर बि चङो, मियां साहब जो दौर चङो, हे जेको दौर आयो आहे हिन पी छॾियो आहे सभु। 55 रुपए किलो अटो, 80 रुपए किलो खंडु लॻी पई आहे। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं? रोज़ मज़ूरी वारो त मरी वियो वीचारो। 500 रुपया कमाया, 500 रुपया 7 भाती खाइण वारा। 3 पुट आहिनि, पढ़ियल लिखियल आहिनि, नौकिरी न आहे। रेड़ियूं हलाए गुज़ारो या मज़ूरी छोला विकिणनि पिया छॿे ते। गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो आहे। किराए जी जाइ आहे, 8,000 किरायो लॻो पियो आहे जाइ जो। बिजली जो बिल, गैस जो बिल, 500 कमायो, कंहिंखे ॾेई कंहिंखे ॾियूं ॿुधायो न। जी नाज़रीन, सॼे मुल्क जी सखर, रोड़ी ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा माण्हू जेके आहिनि उहे सिर्फ़ु इन लाइ तमामु घणा जेके आहिनि उहे परेशान हाल आहिनि। उन्हनि जो इहो चवणु आहे त जॾहिं खां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ वज़ीर आज़म इमरान ख़ान वाॻियूं संभालियूं आहिनि, तॾहिं खां हितां जी आवाम जेका आहे उहा महांगाई जी चक्की में पिसजे थी पई ऐं ग़रीब माण्हू जेको आहे उनजो गुज़र सफ़र तमामु घणो ॾुखियो थी वियो आहे। ऐं रोज़ कमाए रोज़ खाइण वारा माण्हू जेके आहिनि उहे हिन दौर में जेको आहे अज़ियत जी ज़िंदगी गुज़ारनि था पिया। हिकु चाचो मौजूदु आहे, उन सां असीं ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। चाचा, इहो ॿुधाए त महांगाई केतिरी आहे। महांगाई साईं तमामु चोट चढ़ियल आहे ऐं फ्रूट इंसानु वठी नथो सघे, सुको फ्रूट वठी नथो सघे, भाॼी भुती वठी नथो सघे। ॿाहिरि सम्झो अटे जी करे या पंहिंजो फ्रूट जी करे या भाॼीअ जी करे, जे भाॼी आहे त अटो कोन्हे को, जे अटो आहे त भाॼी कोन्हे का। इमरान ख़ान जी हुकूमत तमामु सम्झ बेकार में बेकार थियल आहे ऐं नाकार थियल आहे। इन करे
इहो वञणु घुरिजे त बहितर आहे। जी नाज़रीन, जेको आहे चाचो हिकु ॿियो मौजूदु आहे जेको बि रोइणो रोए थो सिर्फ़ु और सिर्फ़ु महांगाई जो। असीं हुन सां ॻाल्हाईंदासीं त हुनजो चाचो आहे। चाचा इहो ॿुधाए त महांगाई केतिरी आहे? महंगाई ॾाढी लॻी पई आहे तेज़, अटो महांगो, खंडु, हर शइ महांगी आहे। ऐं ॿियो डॉक्टरनि जूं फी, प्राइवेट वारनि जी महांगाई। ग़रीब माण्हू कमाए 500 रुपया, 300 कमाए काॾो पूरत कंदो। रेड़ियुनि वारा जेके आहिनि चाचा, छा था सम्झो त रेड़ियुनि वारनि जो गुज़ारो कीअं थी? रेड़ी वारनि जो अलाह हुननि जो हलाए थो, छा कनि, मज़दूर माण्हू कंदो ओतिरो कंदो, रोज़ कमाए रोज़ खाए थो पियो। अमीर वेठा आहिनि बंगुलनि में, हिननि में हर वेठा आहिनि, मरे ग़रीब तो तबिको। जी नाज़रीन, जेको आहे हिकु दुकान ते मौजूदु आहियूं जिते हिकु अम्मा ख़रीदारी करे पई। उहो छा वठणु आई आहे उहो बि असीं मालूम कंदासीं ऐं अम्मा खां इहो बि पुछा कंदासीं त हिन मौजूदा हुकूमत जे अचण खां पोइ घणा दफ़ा हुन गोश्त खाधो आहे। अम्मा इहो मूंखे ॿुधाए त हिन मौजूदा हुकूमत अचण खां पोइ घणा दफ़ा गोश्त खाधो? छा गोश्त खायूं, ग़रीब आहियूं, रनज़ाल आहियूं, सॼो ॾींहुं परायो थाम वारी कयूं था। हिते दुकानदार खे छा बसा सघे रखस सौदो ॾियनि था, छा असां काॾे वञूं, ग़रीब आहियूं। महांगाई केतिरी आहे? महांगाई आहे न सर्व वठी सघो था, न साबुण वठी सघो था, न भाॼी वठी सघो, न गिह वठी सघो था, का शइ वठी सघो था। असांखे लटो बि परायो तन ते परायो आहे, पराया पुराणा सुराणा। असां हिकु ॾींहं जो खायूं था, राति जो लॻड़ सुम्हूं था। असां ग़रीब काॾे वञूं? असां घणा हुकूमत सां गन ॾिना आहिनि, असांजे कारण कुझु कोन कया आहिनि। जी नाज़रीन, जेको आहे हिकिड़ो दुकानदार दोस्त मौजूदु आहे, उन सां असीं ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। महांगाई जो दौरु ॾाढो लॻो पियो आहे। असां पाण महांगी शइ वठी करे महांगी हलाईंदा आहियूं, पोइ ग्राहक असां पाण चवंदा आहिनि तव्हां पंहिंजे हथ सां था महांगाई कयो। पर ईअं न आहे, असांखे मथां रेट महांगा मिलंदा, असांखे बि उअं ई हलाइणी पवंदी आहे शइ। पोइ ग्राहकनि जो असां सां थींदो आहे तेल जो हिते हीअं थो मिले, तव्हां पाण उअं था कयो। असांजी काई असां पाण रुपयो अठाना रखी करे असां पाण अॻिते हलाइण जी कंदा आहियूं। तंहिंजे करे ग्राहक असांखे इहो न सम्झंदा आहिनि, मथां जो हर शइ महांगाई आहे। अच्छा साईं, इहो ॿुधायो त अॻु जेके जॾहिं सस्ता ऐप हुई त तव्हांजी सेल घणी हूंदी, हाणे महांगा ऐप आहे, सेल ते बि असरु पवंदो आहे? जी साईं, हर शइ ते असरु पवंदो आहे। तव्हां पाण जीअं ॾिसो था त पहिरियां जीअं हूंदी त 30-35 हज़ार सेल हूंदी, हाणे सेल तमामु घटि थी वई आहे। महांगाई पोइ वधंदी थी वञे, हर ग्राहक पंहिंजे हिसाब सां शइ वठी करे बसि पंहिंजो पेट जी था। माना तव्हांजो बि कारोबार ठप थींदो अथव? जी साईं, जिते किथे सिर्फ़ु असां न जिते किथे ईअं ई थी बाज़ार डेलियूं लॻियूं पयूं आहिनि। जी नाज़रीन, जिते रेड़ियुनि वारा दुकानदार आम शहरी परेशान आहिनि त उते जेको आहे हिकु पकोड़नि वारो दोस्त बि मौजूदु आहे, उन सां असीं ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु। अदा इहो ॿुधायो त महांगाई केतिरी आहे, कीअं पंहिंजो गुज़र सफ़र, अवां नंढड़ो कारोबार कंदड़ माण्हू आहियो, गुज़र सफ़र अवां जो कीअं थींदो? सर महंगाई इतनी हो गई है, गरीब आदमी क्या खा सकता है। जहाँ 20 रुपये किलो आटा था पहले, आज वहाँ 50 रुपये किलो आटा है। हम अब कोई ग्राहक आता है हमारे पास तो हम देने पड़ते हैं 10 रुपये के ही पकौड़े। अब वो 10 रुपये पे भी लड़ता है, वो सही अपने हक पे लड़ता है। पहले हम ज़्यादा चलाते थे, आज 80 रुपये हमें पाव पकौड़े चलाने पड़ रहे हैं, क्योंकि सौदा इतना महंगा हो गया है। गरीब आदमी क्या लेगा और क्या खाएगा? अपना बच्चे पढ़ाएगा या कोई अपनी घर की रोटी चलाएगा? गरीब आदमी क्या खिला सकता है? गरीब आदमी अपने बच्चों को या पढ़ाएगा या खिलाएगा? आज हर गरीब आदमी की 500 रुपये मजदूरी है, ये जो कि अपने 500 रुपये घर पे खर्च करेगा या अपने बच्चों के दुख तकलीफ में देगा 500 रुपये। क्या कर सकता है गरीब आदमी? इतनी महंगाई हो गई, हमारी हुकूमत को सब दिखता है पर फिर भी कोई एक्शन नहीं लेती है। किसी बात पे कोई एक्शन नहीं लिया जाता है। गरीब आदमी सुबह जो जाता है, रात को 10 बजे घर में घुसता है 500 रुपये लेके, अपने बच्चों की दुख तकलीफ में वही खर्च कर देता है। बाकी गरीब आदमी रोटी कहाँ से खिलाएगा? अब कोरोना वायरस की वजह से आधी आवाम वैसे ही परेशान घूम रही है। अच्छा सर, ये बताइएगा कि आप जो रेड़ा लगाते हैं तो कितना खर्चा होता है? सारा दिन जो है मेहनत करते हैं, पढ़े लिखे आप कितने हैं? उसके अलावा जब आप पकौड़े बेच रहे हैं तो कितना जाके जो है अपना बचता है आप? सर मैंने ग्रेजुएशन कर रखी है इस्लामिया कॉलेज सक्कर में। सर हम जो है ना सारा दिन बैठते हैं, सुबह से 9 बजे आते हैं, रात को 10 बजे हम जाते हैं। हमें हमारा यहाँ इस टाइम पे जो है ना 3 से 4 हज़ार की लागत लगी हुई है। हमें क्या सारा दिन में वही 400-500 रुपये बचते हैं, उसमें से 200-150 रुपये हम मजदूरी देते हैं अपने लड़के को। और इतनी महंगाई, अगर हम किराए की जगह पे रहते हैं, अगर हम कोई 400 रुपये मजदूरी कमाते हैं, हम किराया भरें या मैं अपनी कॉलेज की फ़ीस पूरी करूँ, 500 रुपये में हमारा इतना कोई गुजारा नहीं। इतनी महंगाई हो गई है। हुकूमत से मुतालबा ये बस कुछ थोड़ी एक्शन ली जाए महंगाई के ऊपर। इतनी महंगाई हो गई है, गरीब आदमी आटा भी नहीं ले सकता, 10 रुपये की रोटी हो गई है। जी नाज़रीन, हिते जेको दोस्त मौजूद हो जेको पकोड़ा हलाईंदो आहे उहो असल में ग्रेजुएट आहे। ग्रेजुएट दोस्त जेके आहिनि उहे बि जेके आहिनि उहे तालीम हासिल करण खां पोइ बि
वीचारा हलाइनि था त पकोड़ा हलाइनि था, पकोड़नि जी रेड़ी लॻल आहे। पकोड़नि जी रेड़ीअ मां हुनजो चवणु आहे त सॼो ॾींहुं यानी कि 12 कलाक 14 कलाक हू जेको आहे उन रेड़ी ते मौजूदु हूंदा आहिनि। तंहिं बावजूदि वञी करे उन्हनि खे 400-500 रुपया बचंदा आहिनि, जंहिंमां 100-150 जेको आहे उहो जेको ॾिहाड़ी ते कमु कंदड़ मज़दूर रखियल आहे उनखे ॾींदा आहिनि ऐं 500 रुपए 600 रुपए मां उन्हनि जो गुज़ारो जेको आहे उहो तमामु घणो ॾुखियो थींदो आहे। हिननि दोस्तनि जो चवणु आहे त मौजूदा हुकूमत खे खपे, तब्दीली सरकार खे खपे त हू महांगाई ते कंट्रोल आणनि ऐं जेके पढ़ियल लिखियल नौजवान आहिनि उन्हनि खे जेके मौजूदा हुकूमत यानी कि इमरान ख़ान वाइदो कयो हो त आऊं जेको आहे 1 करोड़ जेको आहे उहो नौकरियूं ॾींदुसि ऐं 50 लख घर ठाहींदुसि। उहे नौकरियूं ऐं घर त कोन मिलिया, पर पढ़ियल लिखियल नौजवान जेके आहिनि उहे अॼु पकोड़ा हलाए करे पंहिंजो गुज़र सफ़र कनि था। उन जी ज़िम्मेवार जेका आहे उहा मौजूदा हुकूमत ई आहे, सिर्फ़ु इन लाइ त उन महांगाई एतिरी त करे छॾी आहे जो हितां जी आवाम जेका आहे उहा महांगाई जी चकी में पिसजे थी पई, बेरोज़गारी जी चकी में पिसजे थी पई। जी नाज़रीन, हिकु अम्मा असां सां ॿी मौजूदु आहे, उन सां असीं ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे महांगाई जे हवाले सां। अम्मा इहो मूंखे ॿुधायो त महांगाई केतिरी आहे? हिन मौजूदा हुकूमत चयो हो त असां तब्दीली आणींदासीं, उहा तब्दीली अव्हांखे नज़र अचे थी? न बा का शइ न, उहो ई ग़रीबनि जो उहो ई बुखनि ते उन्हनि ते माण्हू राति खाऊं था त ॾींहं जी ॻणती आहे। वॾो वेलो आहे, अलाह जो कसम आहे, काई तब्दीली न थी आहे। छा थियो आहे? दाल नथा खाई सघूं, पटाटो नथा खाई सघूं अॼोके दौर में। न त भाई पटाटा हूंदा 10 आने पा हूंदा हुआ, हाणे जो ॾिस त उरुश थी आहे, पटाटा बि, दाल बि महांगी, ग़रीब खाए छा खाए? ग़रीब त का शइ न खाई थो सघे पियो, अलाह थो ॼाणे। कॾहिं चटणी बि खाऊं था, कॾहिं रुखी बि खाऊं था, पर हिन असांजे लाइ कुझु न कयो नई हुकूमत, सम्झी? ग़रीबनि लाइ कुझु न कयो अथई। महांगाई ते कंट्रोल थिए, ग़रीब कुझु खाइनि पीअनि, दुआ कनिसि। दुआ कोई न कंदो त हर को पिटींदो वठंदो आहे, चवंदो आहे इहा कहिड़ी हुकूमत आई आहे जो असांजो ग़रीबनि जो खाइणु हराम थी वियो आहे, जीअणु हराम थी वियो आहे। छा लटो वठूं त छा वठूं? जे गोश्त मच्छी खाऊं त छा खाऊं? एतिरो पैसो कमाई न आहे जेतिरो महांगाई आहे, ॾाढो ॾुखियो गुज़ारो आहे। बसि असां ग़रीब त सम्झो ईअं ॼणो आया चङा न ॼाया चङा हिते। जी बिल्कुलु नाज़रीन, जेको आहे अम्मा जो चवणु आहे त असां ग़रीब न ॼाया चङा न आया चङा। अम्मा जो इहो ई मुतालबो आहे मौजूदा हुकूमत खां त अवाम खे तमामु तर जेके आहिनि उहे रिलीफ ॾिनो वञे। उहो रिलीफ हिकिड़ो ई घुरे थी अवाम त महांगाई ते कंट्रोल आंदो वञे, जीअं हितां जी अवाम जेका आहे उहा सुख सां 2 वेलनि जी मानी खाई सघे। इमरान ख़ान हुकूमत में जेके आहिनि हितां जी अवाम जेका आहे उहा केतिरी सुखी आहे, उहे त असीं ॻाल्हायूं था हितां जे माण्हुनि सां त उन्हनि जो छा चवणु। अदा इहो मूंखे ॿुधायो त केतिरी महांगाई तव्हांखे नज़र? हिन खां जेका पहिरियां हुकूमत हुई भली हुई, असां पाण रेलवे मुलाज़िम गवर्नमेंट जॉब आहे, 24-25 पगार आहे। हिन हुकूमत में पगार ई पूरी कान थी पवे, एॾी महांगाई थी वई आहे। पहिरीं हुकूमत भली हुई ज़रदारी साहिब जी या परवेज़ मुशर्रफ जी, हाणे मुंहिंजी 25,000 पगार आहे। अटो 70 रुपए किलो, चांहि 30 रुपया, जेका चांहि 4 रुपये हूंदी, मां पाण होटल ते कमु कंदो हुयुमि, 4 रुपए चांहि, हाणे 30 रुपया चांहि लॻी पई आहे। 25,000 पगार थी पूरो कान्हे। तब्दीली आई आहे न, अटो 30 मां 70 रुपया थी वियो, इहा तब्दीली आहे न। चांहि 4 में 30 रुपया थी वई, इहा तब्दीली इहा आहे न। खंडु 30 रुपया किलो हूंदी, हाणे 80 रुपए किलो आहे। खीर 20 रुपया किलो हूंदो, मां होटल ते कमु कंदो हुयुमि, 10 साल थी नौकरीअ में 100 रुपये किलो थी वियो आहे। इहा महांगाई आहे न साहिबु। हल्को रेडिया जे चाचो थियो वेठो आहे, हाणे छा कमाईंदो हूंदो? घर में 7 भाती अथसि, जॾहिं पगारनि जी पूरत कान थी पए, हिननि जी पूरत काॾां पवंदी? असांजी पूरत कान्हे। असां 20 तारीख़ खां पोइ दुकान गुज़ारा पैसा वठूं, अलाह फ़हीम भट्टी 2000 रुपया ॾे, केसर 1000 रुपयो ॾे, त पगार जो गुज़ारो कयूं, त हिननि जी पूरत कीअं पवंदी? हाणे मां शादी कान कई आहे, 10 साल थिया नौकिरी मिले खां पोइ। तव्हां पाण ॿुधायो, पढ़ाई नियाणी वठी खीची विझूं, पहिरियां पाण त पलूं न, पोइ माईअ खे पालियो न। अॼुकल्ह ॿार निकिरनि था सुपर पब्लिक स्कूल में पढ़नि था। असां एलिमेंट्री में पढ़ियासीं, मैट्रिक पास, ॿार जो अचनि इंग्लिश पढ़ंदा, छा फीस आहे? काई माना हिन हुकूमत सहुलियत कान ॾींदी आहे। मुलाज़िम हुजे या मास्टर हुजे, जंहिंजी ₹1 रुपयो पगार आहे पूरो त कान्हे, असांजी 25,000 पगार पूरो पवंदी? अलाह दौर कंहिंखे हलाए बसि। जी नाज़रीन, जेको आहे मौजूदा हुकूमत में जेको आहे उहा
त महांगाई जो रोइणो त माण्हू रोइनि था, पर मौजूदा हुकूमत जे ग़लति पॉलिसियुनि करे जेका महांगाई थी आहे उन में ही मुतासिर शख़्स जेको आहे उहो बि जेको आहे हिते मौजूदु आहे ज़मीर हुसैन मीरानी। उनजो इहो चवणु आहे त जॾहिं खां इमरान ख़ान हुकूमत संभाली आहे शादी थियणी हुई, पर उहा शादी बि इन लाइ कोन थो करे जो महांगाई तमामु घणी आहे। 25,000 पघार आहे, हू चए थो त पंहिंजो पेट पालियां या पढ़ाई न्याणी वठी जॾहिं घर वठी अचां त उनखे बि जेको आहे सुखियो न रखी सघां। तमामु हिकिड़ी वॾी ॻाल्हि इहा आहे त महांगाई जी चकी में माण्हू पिसजनि था पिया। महांगाई एतिरी त उरूच थी वई आहे जो हितां जा माण्हू जेके आहिनि उहे सरापा एहतिजाज था नज़र अचनि। हर माण्हूअ जी ज़ुबान ते इहा आहे त महांगाई ते कंट्रोल कयो वञे। इमरान ख़ान खे जेकॾहिं हुकूमत नथी हलाइणु अचे त हितां जी आवाम जो चवणु आहे त उनखे घर बीहड़ो थियणु घुरिजे। हितां जा माण्हू आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे जेके पोयूं हुकूमतूं हुयूं उन्हनि में एतिरी महांगाई न कई जेतिरी मौजूदा हुकूमत कई आहे। ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त तब्दीली सरकार तब्दीली जेका आंदी आहे उहा अहिड़ी आंदी आहे जो आवाम जेको आहे उहो महांगाई जे चक्की में पिसजे थो पियो। हिते चाचो हिकिड़ो मौजूदु आहे, उन सां असीं ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। बाबा साईं ॾाढो रोज़गार अणाओ थियो आहे, बेरोज़गार थी वई आहे। असांजो गुज़र ॾाढो ग़रीबनि जो अणाओ थियो आहे। दवा जा पैसा न आहिनि, बेरोज़गारी वधी वई आहे। ग़रीब जो आवाम जो अलाव आहे। असांजी रत सुकिजी वई आहे। राति ॾींहुं गंसियुनि में ऐं दवा जा पैसा न आहिनि। जी अदा इहो ॿुधायो तव्हां ही मिठाई जो दुकानु खोली वेठा आहियो, अघ जी भेट में हाणे घणी महांगाई आहे। ऐं इहो ॿुधायो त हिन दुकान ते कमु कंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि खे घणी मज़दूरी मिलंदी आहे या अव्हां जो जेको आहे दुकानु आहे हिकिड़ो उहो अव्हां जो गुज़ारो कीअं थींदो आहे जेको आहे हिन दौर में? साईं हिन दौर में जेको आहे तमामु हिकिड़ो महांगा पियो दौर आहे। ऐं जेके पुराणा मुलाज़िम आहिनि उन पघार ते कमु था कनि। ॿुधाई नी हर शइ गिहु खंड मैदो बेसण हर शइ वधी वई आहे। हाणे जेको आहे इहो तमामु हिकिड़ो परेशानी जो आलम आहे हिकिड़ो सॼे मुल्क में, बेचैनी बदामनी। असीं चयोसीं त इमरान ख़ान ईंदो त को असांजी नयूं माना पाकिस्तान जो तब्दीली आणींदो। तब्दीली हुन जेका आंदी त हथे महांगाई करे छॾियईं। इमरान ख़ान इहे वाइदा कया त मां हेतिरी नौकरी ॾींदुमि हेतिरी हे कंदुमि, पर उहे बि लाहे छॾियईं। ग़रीबनि लाइ मसइलो इहो आहे त हेतिरा घर अलाए हज़ारे किरोड़ तव्हां ॾिठो हूंदो मीडिया वारनि ते हिननि ते त घर बि ठही आहे। ग़रीब जेके वेठा हूंदा ग़रीब छा आहे उनखे इहो हिकिड़ो सुकून मिले उहो बि ठही हलियो। मोहतरमा जी तमामु सुठी हुई, उहा अवामी हुकूमत तमामु सुठी हुई छो त उहा ग़रीबनि जी ऐं अवाम जी पार्टी ग़रीबनि जी हुई। उनजी तमामु सुठी हुई, उहा ग़रीबनि लाइ तमामु हक़ ॾिना, कार्ड ॾिना, हेर शइ ॾिनी अवाम लाइ। नौकरियूं लाइ केतिरियूं मिलियूं जो हर ग़रीब में चुलो ॿरे पियो। हिन जेकी इमरान ख़ान आयो आहे हिन त बारे छॾी आहे सफ़ा असले। माण्हुनि जी नौकरियूं ख़तमु थियूं, हर शइ ख़तमु थी वई, महांगाई तेल काथे आहे ऐं हारी तबिको तमामु पोइते आहे। साईं रेड़ना जो इहो ई आहे त वीचारा जेको गुज़र सफ़र कंदा त अॼुकल्ह फ्रूट महांगो आहे, हर शइ महांगो आहे, उहो आणनि था त उहो छा कनि। हो हलाईंदा किलो किलो ॿ मस अचनि जी कनि था, हो कर्ज़ी थी था वञनि। पोयों जो खणी था वञनि फ्रूट मार्केट जा, हो कर्ज़ी था थी वञनि। अगरि उन्हनि खे महांगी शइ मिले थी, हिते को वठण वारो न आहे। शाम ते जेके 2-4 किलो हलाइनि था उहे पंहिंजे बचनि खाराईंदा, हो तबाह थी विया आहिनि। माना पोइ हिते ॾेई कोन था सघनि वीचारा। रेड़नि वारनि जी बि ज़िंदगी आज़ाब आहे। हे असां हथ ॾिसो मज़ूरी आहे, माना मज़ूरी करे करे असां हथ ॾिसो, माना मज़ूरी करे पोइ पूरा त कोन्हे। इहे हाल आहिनि असांजा। ये इमरान खान असांखे तबाही करे छॾी आहे मज़दूर तबिके लाइ। यहाँ पे जो आम एक बंदा है वो 500 रुपये रोज़ कमाने वाला है। अब 500 रुपये में भी उसका गुजारा नहीं हो रहा है। वो 500 रुपये में आटा खरीदेगा, चीनी खरीदे, चावल खरीदे, क्या खरीदेगा। तो तब्दीली का नारा तो लगाया था। तब्दीली तो ये तब्दीली आई है कि जो जिस्म पे कपड़े थे वो भी उतर रहे हैं लोगों के। बिजली का बिल देख लें आप कहाँ पहुँच गया है। गैस का बिल देख लें, गैस का बिल 200 रुपये का आता था, तो अब वो गैस का बिल जो है वो 1000, 1500, 1200 से कम का आया ही नहीं है। अगर आप कहेंगे तो मेरे पास बैग में इस टाइम बिल भी मौजूद है, मैं आपको दिखा सकता हूँ। 1800 रुपये का मेरा गैस का बिल आया, मैंने वो अभी किस्त करवा के आया हूँ मैं उसको। तो मुझे तो कहीं नज़र नहीं आता कि कोई रिलीफ दे रही है। इससे तो अच्छा हमारे लिए वो पीपल्स पार्टी बेहतर थी, कम से कम रिलीफ तो देती थी हमारे को। पेट्रोल 120 रुपये पे आ गया, जो रोज़ का आने हमारा आटा है, चीनी है, दालें हैं, वो सब महंगी हो गई है। जी नाज़रीन, मौजूदा हुकूमत अहिड़ो त कारनामो अख़्तियार कयो आहे जंहिंसां माण्हू जेके आहिनि उहे परेशान हाल आहिनि। उहो कारनामो कहिड़ो आहे उहो त हितां जी आवाम थी ॿुधाए। उहो आहे वॾे में वॾो आवाम लाइ हिकु वॾे में वॾो मसइलो महांगाई। महांगाई ते कंट्रोल कीअं ईंदो, महांगाई जेका आहे हिन मौजूदा हुकूमत में केतिरी थी आहे, उहो असां हिते हिकु चाचो मौजूदु आहे उन सां ॻाल्हायूं था। चाचा इहो ॿुधायो त हिन दौर में जेको आहे गुज़र सफ़र जेको आहे उहो कीअं थो थिए? सब्जी मां हलाईंदो आहियां, 200 रुपया रोज़ था कमायूं साईं। हाणे ॿी शइ मां बचनि जी दवा वठां, कपिड़ो वठां, या पेट जो खाधो पूरो कयां। मिर्च 250 रुपया किलो थी विया आहिनि, खंडु 80 रुपये किलो थी वई आहे,
जीव थी वियो 200 रुपया किलो, कमाए मज़ूर 200-250 रुपया, काॾो ग़रीब बचनि जी पूराली करे। वन फाई थी वई आहे, वॾी तकलीफ़ आहे रक्षन वारनि खे, दुकानदार वीचारा ईअं वेठा न थपदियूं, हर शइ साईं महांगी थी वई आहे। मिसकीन सॼो ॾींहुं मज़ूरी करे करे 200-300 कमायूं था, जेको ॿार बीमार थो थिए त दवा जा पैसा न आहिनि। जेका शादी कमी थिए थी त पुराणा लटा पाए ॿार वञनि था शादियुनि में, लटे वठण जी सघ न थी रही आहे। हाणे महिरबानी करे हर शइ हटाए, तेल सस्तो करे, सोन सस्तो करे, अटो सस्तो करे, घी सस्तो करे, पाण बंगुलनि में वेठा आहिनि, एसियुनि में वेठा आहिनि, हिते बिजलियुनि जो आज़ार आहे, गैस जो आज़ार आहे। मिसकीन वञे त वञे काॾे, बिजलियुनि जा बिल महांगा आहिनि, गैस महांगा आहिनि, साईं सौदा महांगा आहिनि, हर शइ महांगी आहे। असां छा था करे सघूं? अॻे असां 3 वक़्त में मानी खाईंदा हुआसीं, सुठी बि खाईंदा हुआसीं। ग़रीब कुकुड़ वठी खाईंदो, नंढो गोश्त वठी खाईंदो, 1000 रुपये किलो थी वियो आहे गोश्त, कुकुड़ बि महांगी थी वई आहे। यकीन करिए सब्सिडी खाईंदा आहियूं, दाल पचाए खाईंदा आहियूं, कंहिं महिल ॿार रुखी मानी खाईंदा आहिनि। गुज़र सफ़र लाइ कहिड़े हिसाब सां कयूं था? इमरान कहिड़ो ज़ुल्म करे छॾियो आहे असां सां। असां वोट बि इमरान खे ॾिना हुआसीं। मुल्क सुठो कंदो, सस्तो कंदो, हर शइ सस्ती कंदो, हर शइ महांगी करे छॾियईं, हर शइ। असां मिसकीन ग़रीब महिरबानी करे हाणे चुप करे हुकूमत खे छॾे वञी घर बीहे, कभी अचे हुकूमत, अवाम बचे को, अवाम खे सुख मिले को। असां वोट इन करे ॾिनासीं अवाम खे सुख मिले। अॻिली जेकी हुई हुकूमत नवाज़ शरीफ़ जी पीपल्स पार्टी, उन भली ॻाल्हियूं हुयूं। हिन में 200 बि नथो बचे रोज़, एॾी महांग पा। घर खाए या पाण पाले छा करे? ख़ुदकशीअ ते माण्हूअ जो रूह थो थिए त ख़ुदकशी करे, हिन महांग पए करे। हाणे अटो वठि त 70-80 रुपए किलो लॻो पियो आहे। नारंगी ॾे वञ त 800 रुपया पेटी लॻी पई आहे, केलो वञ त 40 रुपया दर्जन लॻो पियो आहे। छा हलायूं, छा कयूं, छा रोज़ी थिए? हिन अहिड़ी दलालप कई आहे, इंतिहा करे छॾिया महांग पई, हर शइ वधाए छॾी अथई। पेट्रोल ॾिसो त पेट्रोल महांगो, गैसनि जा बिल ॾिसो त उहे नथा पूरा थी सघनि। रेड़नारनि जो ॾाढो ॾुखियो आहे सफ़र गुज़र, नथो थी सघे, एॾो हालात ख़राबु आहे। जी नाज़रीन, हिकु रेडी वारे दोस्त सां असीं मौजूदु आहियूं, उन सां असीं ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। अदा इहो ॿुधाए त हिन रेड़ीअ मां गुज़ारो जेको आहे उहो केतिरो थींदो आहे, केतिरो जेको आहे सॼो ॾींहुं कांई बि ॾींहुं खोलींदा हो, कांई बि ॾींहुं बंदि कंदा हो, घणो कमाईंदो आहे रोज़? साईं अर्ज़ु इहो आहे त रेड़ीअ मां त हे मतिलबु असांखे फ्रूट एतिरो महांगो मिले थो जो असांजो गुज़ारो करणु मतिलबु ॾुखियो थी वियो आहे हिन टाइम जो। असांखे रोज़ी बि मतिलबु एतिरी न बचे थी, मतिलबु जो पोइ बि असां रोलिंग पंहिंजी हलाईंदा आहियूं। पोइ बि माण्हू असांखे चवंदा आहिनि रिआयत कर, पर फ्रूट मंडी एॾी महांगी आहे। हाणे हीअ बि 600 रुपए जी पेटी आहे, जे हाणे 50 रुपए किलो चवंदा त चवंदा 40 रुपया किलो वठो। ॿेर 40 में किलो आहे, नारंगी 50 में, सूफ़ अच्छे वारो 100 रुपए किलो आहे, 120 रुपया, केला 30 रुपया दर्जन। अञा बि चवंदा रहिया ज़ैतून 40 रुपया किलो, त बि चवंदा रिआयत। हाणे असां कमायूं त रिआयत कयूं, अॻिलनि खे बि पैसा पूरा करणा पिया। ॾाढो गुज़र सफ़र ॾुखियो थी वियो आहे। पढ़ियल लिखियल बि थोरो घणा आहियूं, मतिलबु हिन हाणे जेको आहे मतिलबु असांजो जेको जान आहे ॾाढो ॾुखियो मतिलबु गुज़ारे थो हिन हुकूमत जे करे। साईं मिसाल हर शइ, खंडु महांगी, अटो महांगो, मतिलबु तेल महांगो, हर शइ महांगी थी वई, असांजो काॾो गुज़ारो थिए मतिलबु। जी नाज़रीन, जेको आहे हिते दोस्त मौजूदु आहे, उनजो चवणु आहे त हिते रेड़ी जेका आहे उहा सुबुह खां शाम ताईं जेको आहे हिन रेड़ीअ ते बीह करे जेको आहे उहो पंहिंजो रोज़गारु कंदो आहियां। ऐं रोज़गारु जेको कंदो आहे उन मां शाम जो वञी जेके आहिनि 400-500 रुपया बचंदा आहिनि। 400-500 रुपया जेके आहिनि हिन महांगाई जे दौर में तमामु घणा घटि आहिनि, जंहिंजे करे हुननि जो गुज़ारो जेको आहे उहो तमामु ॾुखियो थिए थो। जी नाज़रीन, जेको आहे त अदी सां असीं ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु। अदी, तव्हांजो छा चवणु आहे? 2200-2400 रुपया किलो मणो अटो, महांगाई छा आहे, छा छो थिए? ग़रीबनि खां ॾिसो, दवाउनि में पूरा असां ग़रीब, तब्दीली आनी अथई इहे हुकूमत, ग़रीबनि सां ज़ुल्म कयो अथई, ख़ुदकुशियूं करण जहिड़ो कशो अथनि ग़रीबनि खे, तब्दीली थी वई आहे इहा। जी नाज़रीन, जेको आहे अदी जो चवणु आहे त महांगाई तमामु घणी आहे ऐं जेको आहे माण्हुनि सां मौजूदा हुकूमत जेको आहे उहो ज़ुल्म करे छॾियो आहे। ख़ुदकुशियूं करण ते माण्हू जेके आहिनि उहे मजबूर थी विया आहिनि, सिर्फ़ु इन लाइ त मौजूदा हुकूमत जे ग़लति पॉलिसियुनि करे हितां जी आवाम जेका आहे उहा महांगाई जी चक्की में पिसजे थी पई। 15 पैसा चांहि खां वठी मां हिन होटल में कमु कयो आहे। 40 साल मूंखे हिन होटल ते थिया आहिनि, हिकिड़ी ते इतबार करे उन वक़्तु असांखे रुपए जी तारीख़ हुई, उन रुपए मां असां जेके खाईंदा बि हुआसीं, घर बि ॾींदा हुआसीं ऐं ऐश अदल बि कयासीं। उन रुपए मां अॼु जेके 500 खणूं था तॾहिं बि पूरी न आहे उन रुपए जे बराबरि में। ॿियो अर्ज़ु इहो आहे त एॾो मुहंगत करे छॾी आहे, जेके असांखे खंडु पती या खीरु असां मिसाल खां 30-40 में किलो वठंदा हुआसीं,
अॼु 110 रुपया खीर किलो लॻो पियो आहे। अटो जेको अॼु 20 रुपया किलो ते मिसाल ॻाल्हि अॼु 70 रुपए किलो पतो आहे। हजम आहे, ॾाढ़ी वार ठारायूं था 200 रुपया। मार्केट भई बाज़ार आहे, हीअ बाज़ार फ्रूट वारी आहे। असां चांहि था विकिणूं, चांहि वारा आहियूं। असां चांहि में बि ईअं ई सम्झो त असां 25 रुपए में चांहि था ॾियूं, चइने के में उन में बि 2-3 कोप पींदा आहिनि। असांजे लाइ होटल वारनि लाइ बि ज़ुल्म आहे। ॾियूं था 2 त उहे बि 30 रुपया मस था ॾियनि ग्राहक, चवनि था न भाउ 25 वठो। छा कयूं, काॾे वञी वञूं? बचनि जा बचा पालियूं, किराया भरियूं, बिजलियुनि जा बिल भरियूं, गैसनि जा बिल भरियूं। महांग त मारे छॾियो आहे। हिन हुकूमत में असांखे एॾी उमेद हुई, पर हीअ हुकूमत सफ़ा नाकाम वई आहे। मुंहिंजी हिन वक़्तु उमिरि 60 साल में थो हलां। हीअ असांजी उमिरि आहे कमाइण जी, पर ग़रीबत जो नथा कयूं त बचा कोन पाले सघंदासीं। अॼुकल्ह कारोबारी जेके पंहिंजो सरगर्मियूं आहिनि या रोज़गार जा जेके सिलसिला आहिनि उहे बि जेके आहिनि बिल्कुलु जेको आहे उहे ख़तमु थींदा नज़र अचनि था। महांगाई त तमामु घणी उरूज ते आहे। जेके पढ़ियल लिखियल नौजवान आहिनि उहे रेढ़ा गाॾा हलाए करे पंहिंजो गुज़र सफ़र कनि था, पर हिन दुकान ते बि जेको आहे असांखे को माण्हू नज़र कोन थो अचे। असीं हिते जेको दुकानदार मौजूदु आहे दोस्त, उन सां असीं ॻाल्हाईंदासीं त उनजो छा चवणु आहे। साईं मूंखे इहो ॿुधायो, तव्हांजो दुकान ॾिठोसीं सफ़ा ई चुप लॻी पई आहे, छो भला इन जो सबबु छा आहे? महांगाई वधी वई आहे या ॿिया के सबब आहिनि? महांगाई वधी आहे त ॾाढी माण्हू पेट में पूरा लॻा पिया आहिनि, कारोबार बंदि लॻा पिया आहिनि सफ़ा। हर शइ में फुटी ख़तमु थी वई, कणिक जी माकड़ वठी वई आहे, महांगाई वॾी वधी वई आहे, कारोबार सफ़ा डिम थी विया आहिनि। हाणे माण्हू चवंदा खाऊं या चोंपलियूं वठूं असां हिते। अच्छा साईं, इहो ॿुधायो त इन तब्दीली सरकार जे करे इहो थियो आहे या अॻु में कारोबार कीअं हो, हाणे कारोबार कीअं? कारोबार पहिरियों सुठा हुया, पीपी हुकूमत कारोबार भला हुया, हाणे कारोबार डिम लॻा पिया आहिनि। जाको 5-8 साल थी विया आहिनि, या कोई कारोबार डिम लॻो पियो आहे। हीउ जेको आहे पंहिंजो दुकानदार बि जेको आहे उहो सिर्फ़ु वेठो आहे पंहिंजो इन आस में त ग्राहक अचनि त जेको आहे कुझु पंहिंजो जेको आहे उहा रोज़ी थिए, पर रोज़ी जेका आहे उहा अॼुकल्ह तमामु ॾुखी थिए थी पई। ऐं जेका रोज़ी थिए थी त माण्हू जेके आहिनि उहे परेशान हाल नज़र था अचनि, छो त महांगाई तमामु घणी वधी वई आहे। हिन दोस्त जो चवणु आहे दुकानदार जो त माण्हू जेको आहे पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र कनि या जेको आहे चपलियूं या शूज़ वठणु अचनि। जी नाज़रीन, जन असां सां ॻाल्हायो उहे सरापा एहतिजाज आहिनि। सरापा एहतिजाज इन लाइ आहिनि त मौजूदा हुकूमत जेको आहे उन तब्दीलीअ जो नारो हयो, पर तब्दीली जेका आहे उहा परे परे ताईं नज़र कोन आई। पर तब्दीली हिकिड़ी ज़रूरु आई त महांगाई वधी वई, जंहिंजे करे हिते मौजूदु माण्हू जेके मुल्क जो अवाम आहे उहो महांगाई जी चकीअ में पिसजंदे नज़र अचे थो। हितां जे माण्हुनि मुतालबो कयो आहे त महांगाई ते कंट्रोल आंदो वञे। कैमरामैन अली चिजन सां गॾु इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान एजाज़ चिजन खे। ईंदड़ हफ़्ते मिलंदासीं कंहिं नए इशू सां गॾु। अल्लाह वाहिगुरु।